जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 3 ॾींहं पहिरां करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे मच्छी बुंडो वटां हथियार बंदनि हथां अगवा थियल तोसारा वासी ट्रक ड्राइवर मोहम्मद उमर पंजाबी राजूणी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब थी वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त करमपुर थाणे जी हद मच्छी बुंडो वटां हथियार बंदन हथां अगवा थियल पंजाब जे शहर तोसारा वासी ट्रक ड्राइवर मोहम्मद उमर पंजाबी राजूणी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब थी वियो आहे, जॾहिं त ज़िले कशमोर कंदकोट ऐं करमपुर पुलिस मुक़ाबले बाद मूवी खे बाज़ियाब करण जी दावा करे वरिती आहे। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त करमपुर थाणे जी हद मच्छी बुंडो वठां इंडस हाईवे तां 3 ॾींहं पहिरियां हथियार बंदनि हथां अगवा थी वियल ट्रक ड्राइवर मोहम्मद उमर बाज़ियाब थी वियो आहे। जी नाज़रीन, अवां हिकु ॾींहुं पहिरियां मोहम्मद उमर जी वायरल थियल हिकिड़ी वीडियो बि ॾिठी हुई, जंहिं वीडियो में हथियार बंद मोहम्मद उमर ते तशद्दुद बि करे रहिया आहिनि ऐं उन खां 50 लख भुंग बि घुरी रहिया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त तोसारा वासी ट्रक ड्राइवर मोहम्मद उमर पंजाबी राजूणी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब थी वियो आहे, जॾहिं त ज़िले कशमोर कंदकोट ऐं करमपुर पुलिस मूवी खे मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा करे छॾी आहे। जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।